सब धरती कागज करूं, ये लेखन करूं सब बन राय, सात समुंदर मस करूं तो गुरु गुण लिखियो न जा। सतगुरु जा जेके उपकार हैं यो मानो केतरा वगणाए केतरो कुछ करे तने जेको है थोरो नथो लाए सके। सतगुरु जा उपकार उपकार धन गुरु जा उपकार उपकार सतगुरु जा उपकार उपकार हो गण गणाया केतना सतगुरु जा उपकार उपकार धन गुरु जा उपकार उपकार हो गुरु जा उपकार। अवज्ञा निंड मां अची उतारो, अवज्ञा निंड मां अची उतारो, तेरे नला थी लिखवार लिखवार तेरे नला थी लिखवार लिखवार हो गण गणाया केतना सतगुरु जा उपकार। अवध्या निंड केड़ी जेको मानो जुगन जुगन जो सुतल हुंदो आहे मानो को जेकरे सतगुरु पंजो शब्द रे उथियारे छड़े निंड माया मानो यानी जेकरे जागे पियो भगवान जो वेसर थिए वजे इयो मानो जेड़ो जागे तो थोड़ो नथो जागे पर जेकरे निंड में जेकरे वो सुमरन हले पियो सतगुरु जो सुमरन हले पियो उनके चेबो जागर। एड़ी अवध्या निंड मां उथियारे छड़ियो सतगुरु। बी सतगुरु केड़ी दया कई तमा समूरी तर्क कराए, तमा समूरी तर्क कराए, तमा समूरी तर्क कराए, सौंप्यों ज्ञान भंडार सौंप्यों ज्ञान भंडार हो गण गणाया केतना सतगुरु जा उपकार उपकार सतगुरु जा उपकार हो गण गणाया केतना सतगुरु जा उपकार। सतगुरु केड़ी दया कई जेको सतगुरु जे शरण में वने थो वो शिष्य चवे थो तो सतगुरु एक तो मुखे अवध्या जी निंड मां उथियारियो ऐं बी तमा समूरी तर्क कराए जेके ख्वाहिशूं हुयूं जेको मन में डेली सुबह का वठी शाम ताईं शाम का वठी सुबह ताईं जेके ख्वाहिशूं उत्पन्न थींदियूं हुयूं समुंड जी लहर वांगर जेके उथंदियूं हुयूं अज हीअं करणो अज हूअं करणो हीअं करणो हूअं करणो पर ये सभई कार्य हिते पिया हूंदा इहा जेका तमन्नाऊं जेके हुयूं तमा जेके हुयूं ख्वाहिशूं इहो सभु मुंहिंजो ख़त्म करे छॾियो। इहे ख्वाहिशूं ख़त्म करे मूंखे कहिड़ी शइ अर्पण कयो मूंखे ज्ञान जो भंडार मूंखे सौंपे छॾियो। बोलो सतगुरु भगवान की जय हो। ऐं अहिड़े सतगुरु तां जेकॾहिं ही हिकिड़ो सिर आहे जेकॾहिं 100 सिर हुजनि त हिकिड़ी दम जेको आहे सतगुरु तां कुर्बान करे छॾियो।
सतगुरु जहिड़ो मुईत मूं न ॾिठो संसार में पाण भुलाए पंहिंजो ॾिनऊं शब्द जी रीत रे अनभय प्यालो प्रेम जो बेली प्यारियों मंझ प्रीत मिटी वही भीत श्री हंस मिले मोक्ष पल में ही सिर सदको सतगुरु ता ही सिर सदको सतगुरु ता पर जे हूं न हजार हजार पर जे हूं न हजार हजार हो गए गणाया सतगुरु जा करेल मानू संसार में असी देवी देवता जी पूजा कंदा आहियूं श्रीमद भागवत गीता असी पढ़ंदासीं असां खबर पवंदी उनमें भी यह गाल लिखल है असी देवी देवता जी पूजा कंदासीं उ प्रसन्न थींदा त असी जगत जो कार व्यवहार असी पंहिंजो पाण खे जगत जो कार व्यवहार सही हलाए सघंदासीं पर मुक्ति न को देवी देवतान में न को के वेद शास्त्र में न को के दान पुण्य जेको कुछ करे छड़ियो पर मुक्ति मना छुटकारो जे के चवंदा आहियूं कल्याण वो कल्याण बियो दुनिया जो किथे भी कोने सवाए सतगुरु जे शरण में केवल सतगुरु आहे राणा केवल सतगुरु आहे राणा मुक्ति जो दाता दातार मुक्ति जो दाता दाता हो गण गणाया सतगुरु जो केवल सतगुरु आहे राणा मुक्ति जो दाता दाता मुक्ति जो दाता गण गणाया केतना बारो चल बानी बानी बारो चल बानी बानी चोरी छदमा खबर बारो चल बानी